Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. Today we will learn about kinds of adjective. ठीक है, अॼु लेक्चर में असां kinds of adjective सिखंदासीं जंहिंमें तव्हां kinds of adjective सेखारिया वेंदा। हिन खां पहिरीं तव्हां adjective सिखी चुका आहियो, सो अचो त असां पंहिंजी टॉपिक की तरफ़ हलूं था। सभ खां पहिरीं एडजेक्टिव सम्झो। एडजेक्टिव जेको आहे इसम या ज़मीर जे बाबति वज़ाहत कंदो आहे। हुन जी माना सम्झो त नेकी या बुराई, हुन जी सुठाई ज़ाहिर कंदो आहे। जीअं मथे एग्ज़ाम्पल ॾिनल आहे त सीता इज़ अ क्लेवर गर्ल। क्लेवर जेको आहे हिते एडजेक्टिव आहे। आई डोंट लाइक दैट बॉय। ठीकु आहे, दैट बॉय बि हिते एडजेक्टिव आहे। ही गेव मी 5 मैंगोज़। 5 जेको आहे इहो बि एडजेक्टिव आहे। देयर इज़ लिटिल टाइम फॉर प्रिपरेशन। लिटिल जेको छा आहे हिते एडजेक्टिव आहे। सो असां हेठि जेके आहिनि काइंड्स ऑफ एडजेक्टिव सिखंदासीं। सभ खां पहिरीं जेको आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी आहे या डिस्क्रिप्टिव एडजेक्टिव आहे। एडजेक्टिव्स ऑफ क्वालिटी मतिलबु त किरदारु। सो हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसो, शो द काइंड आर क्वालिटी ऑफ अ पर्सन आर थिंग इज़। माना हीउ जेको आहे एडजेक्टिव ऑफ क्वालिटी जेको आहे कंहिं बि शइ जी नमूनो या हुनजो क़िस्म ॿुधाईंदो आहे। जीअं लिखियलु आहे हिन एग्ज़ाम्पल में त कोलकाता इज़ अ लार्ज सिटी। लार्ज क्वालिटी आहे हिन जी। ही इज़ एन ऑनेस्ट मैन, या हिकु क़िस्म जी क्वालिटी आहे। द फुलिश ओल्ड क्रो ट्राई टू सिंग। दिस इज़ द ग्रामर ऑफ द इंग्लिश लैंग्वेज। ठीकु आहे, इहे क्वालिटी एडजेक्टिव आहिनि। हुन खां पोइ ॾिसंदासीं असां एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, मतिलबु त मिक़दार। शो हाउ मच ऑफ अ थिंग इज़ मींट। मतिलबु ॿुधाए त शइ जो मिक़दार या तइदादु केतिरो हूंदो आहे। जीअं ॾिसो, आई एट सम राइस। मूं कुझु आइसक्रीम खाधी, राइस चांवर। ठीकु आहे। ही शोड मच पेशेंस। मच, लिटल, सम, इनफ, एनी। ठीकु आहे, इहे छा आहिनि? इहे एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहिनि। एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहिनि जिते मिक़दार ॿुधाइनि, तइदादु ॿुधाइनि कंहिं बि शइ जो, उहे जेको आहिनि एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी आहिनि। टेक ग्रेट केयर ऑफ योर हेल्थ। ही क्लेम्ड हिज हाफ शेयर ऑफ द body. There has not been sufficient rain this year. The whole sum was expended. ठीक है, ये जेके वर्ड आहिनि ये क्वांटिटी ऑफ एडजेक्टिव आहिनि। सही आहे। हुन खां पोइ एडजेक्टिव ऑफ नंबर। हाँ, जेके नंबर असां इस्तेमालु कंदा आहियूं या नॉमिनल एडजेक्टिव्स बि हिनखे चयो वेंदो आहे, उहे सिखंदासीं। उहे बि छा आहिनि? जेके नंबर असां इस्तेमालु कंदा उहे बि एडजेक्टिव आहिनि। ठीकु है। शो हाउ मेनी पर्सन्स आर थिंग्स आर मीन्ड। आर इन वाट ऑर्डर अ पर्सन आर थिंग्स स्टैंड्स। ठीकु है। हाणे हिते जेके नंबर ॾिनल आहिनि, तइदादु ॾिनल आहिनि, कंहिं बि शइ जो तइदादु ॾिनो वञे त हुते एडजेक्टिव ऑफ नंबर आहिनि। द हैंड हैज़ 5 फिंगर्स। फ्यू cats like cold water. There are no picture in this book. ठीक है। I have taught you many things. All men must die. Here are some ripe mangoes. Most boys like cricket. There are several mistakes in your exercise. Sunday is the first day of the week. हीअ जेके आहिनि एडजेक्टिव ऑफ नंबर आहिनि। हुन खां पोइ एडजेक्टिव ऑफ नंबर आर नॉमिनल एडजेक्टिव्स आर ऑफ 3 काइंड्स। हीअ जेके एडजेक्टिव ऑफ नंबर जेके आहिनि उहे 3 क़िस्मनि जा आहिनि। हुन खां पहिरीं जेको आहे डेफिनाइट नॉमिनल एडजेक्टिव आहे। हुन खां पोइ इनडेफिनाइट नॉमिनल एडजेक्टिव आहे। हुन खां पोइ डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव्स आहिनि। हाणे असां पहिरियों ॾिसूं था डेफिनाइट जेको नॉमिनल एडजेक्टिव्स आहे, विच डिनोट एन एग्ज़ैक्ट नंबर। हाँ, जेको डेफिनाइट नॉमिनल जेके हूंदा आहिनि उहे एग्ज़ैक्ट नंबर ॿुधाईंदा आहिनि। जीअं फिक्स को बि नंबर हुजे उहो ॿुधाईंदा आहिनि, 1 2 3। ठीकु आहे, या फस्ट सेकंड थर्ड फोर्थ 5 फिफ्थ। हाँ, हिन वरी हिते नंबरनि जा जेके हिन क़िस्म आहिनि, दे आर कॉल्ड कार्डिनल्स। ऐं हीअ जेके फस्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ सेवंथ जेके ईंदा आहिनि, इहे दीज आर कॉल्ड ऑर्डिनल्स। 1 2 3 4 5 जेके स्पेलिंग्स आहिनि, इहे जेके आहिनि कार्डिनल्स आहिनि। ठीकु आहे। हुन खां पोइ इनडेफिनाइट नॉमिनल एडजेक्टिव्स जेके आहिनि, विच डू नॉट डिनोट एन एग्ज़ैक्ट नंबर।
indefinite nominal adjectives जेके आहिनि which do not denote an exact number. हीअ जेके आहिनि indefinite nominal जेके आहिनि उहे exact number न ॿुधाईंदा आहिनि, माना फिक्स थियल तइदाद न ॿुधाईंदा आहिनि, हीअ शक जे बुनियाद ते ॿुधाईंदा आहिनि, हीअ बि छा आहिनि एडजेक्टिव आहिनि, ठीकु आहे. all, no, many, few, some, any या certain, several, sundry, ठीकु आहे. इहे जेके आहिनि indefinite nominals आहिनि. हुन खां पोइ distributive nominal adjectives आहिनि which refer to each one of a number. हिननि मां, हिन जो मतिलबु आहे को बि हिननि मां हिकु, सही आहे, माना जेके तइदाद में घणा हुजनि पर हुननि मां फिक्स ॿुधाइनि कंहिं बि हिक जे बारे में. इहे डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव्स आहिनि. ईच बॉय मस्ट टेक हिज टर्न. इंडिया एक्सपेक्ट्स एवरी मैन टू डू हिज ड्यूटी. एवरी, ईच, आइदर, ठीकु आहे, नाइदर, इहे छा आहिनि, इहे डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव्स आहिनि. ईच, एवरी, आइदर ऐं नाइदर बि, सही आहे, इहे जेके आहिनि डिस्ट्रीब्यूटिव नॉमिनल एडजेक्टिव आहिनि. हुन खां पोइ द सेम एडजेक्टिव मे बी क्लास्ड एज ऑफ अ क्वांटिटी आर नंबर अकॉर्डिंग टू इट्स यूज़. छो त कुझु जेके अहिड़ा एडजेक्टिव आहिनि जेके क्वांटिटी नंबर जे तौर पे इस्तेमालु थींदा आहिनि. एडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, एडजेक्टिव ऑफ नंबर्स. आई एट सम राइस, सम बॉयज आर क्लेवर, ही हैज़ लॉस्ट ऑल हिज वेल्थ, ऑल मेन मस्ट डाई. एडजेक्टिव्स ऑफ क्वांटिटी आहिनि ऐं एडजेक्टिव ऑफ नंबर्स आहिनि, ठीकु आहे. हुन खां पोइ डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव्स आहिनि. पॉइंट आउट विच पर्सन आर थिंग इज़ मींट. हुन मां माना का बि शइ या को बि माण्हू फिक्स करे ॿुधाइणु, इहे डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव्स आहिनि. द बॉय इज़ स्ट्रॉन्गर देन हरी, माना कंहिं बि माना सम्झो त नाउन मां, टिनि नाउन मां या वधीक नाउन मां कंहिं बि हिक जे बाबति ॿुधाए, सही आहे, कंहिं बि हिक खे डिनोट करे. That boy is industrious. These mangoes are sour. Those rascals must be punished. Younger fort once belonged to Shivji. Don't be in such a hurry. I had such things. ठीक है, डेमोन्स्ट्रेटिव एडजेक्टिव हुया. ऐं उमेद कजे थी जेके हिन काइंड्स ऑफ एडजेक्टिव तव्हांखे सुठे नमूने सम्झ अची विया हूंदा. हुन खां पोइ आहे इंट्रोगेटिव एडजेक्टिव, जेके सुवाली एडजेक्टिव हूंदा आहिनि, उहे ॾिसंदासीं असां. वाट विच एंड हूज़ वेन दे आर यूज़्ड विथ नाउन्स टू आस्क क्वेश्चन्स आर कॉल्ड इंट्रोगेटिव एडजेक्टिव्स. ठीकु आहे, जेके सुवालनि जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, वाट विच या हूज़ वेन वग़ैरह, इहे बि छा आहिनि, इहे इंट्रोगेटिव एडजेक्टिव्स आहिनि. ठीकु आहे, कॾहिं बि किथे कंहिं बि क्वेश्चन में अचनि तव्हां इहे सम्झी वञो त इहे छा आहिनि, एडजेक्टिव आहिनि. वाट, मैनर, विच, ठीकु आहे, हूज़, इहे छा आहिनि, इहे बि एडजेक्टिव जा काइंड्स आहिनि. सही आहे, उमेद कजे थी तव्हांखे जेको अॼु जो लेक्चर सुठे नमूने सां सम्झ आयो हूंदो. जेकॾहिं सम्झ न अचे तव्हां पुछा करे सघो था. सो इहे काइंड्स ऑफ एडजेक्टिव